अफ़गान तालिबान ऐं TTP जे गठजोड़ जा पक्का सबूत आहिनि। दुश्मन खेनि हर क़िस्म जा वसीला मुहैया करे रहियो आहे। दहशतगर्दनि खे पाकिस्तान जे सरहदुनि मां खणी हिंदी समुंड में ॿोड़े छॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जूं क़ौमी अमन पैगाम कमेटी जे वफ़द सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो आहे त दहशतगर्दी जो नासूर ॿीहर कर खणी रहियो आहे। 2018 जीअं दहशतगर्दी खे चिथे छॾींदासीं। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जा हज़ारें ऑफिसर ऐं जवान शहीद थिया। दुनिया खे पाकिस्तान जा थोरा मञणु घुरिजनि जो ॿियनि मुल्कनि खे दहशतगर्दी खां बचायो। समूरनि मकतब फ़िक्र जे वॾनि आलिमनि जो हिते हुजणु सुठी ॻाल्हि आहे। क़ौमी ॿधी जी जेतिरी अॼु ज़रूरत आहे, पहिरीं शायदि कॾहिं बि न हुई। महमूद ख़ान अचकज़ई क़ौमी असैम्बली में अपोज़िशन लीडर थी वियो। स्पीकर अयाज़ सादिक़ पारां नोटिफिकेशन जारी। उन खां अॻु स्पीकर क़ौमी असैम्बली इजलास दौरान बैरिस्टर गोहर खे नोटिफिकेशन जारी करण जी ख़ातिरी कराई हुई। महमूद ख़ान अचकज़ई अपोज़िशन लीडर जे उहिदे लाइ अकेलो उम्मीदवार हो। उमर अयूब जी नाअहली जे नतीजे में अपोज़िशन लीडर जो उहिदो ख़ाली थियो हो। वज़ीर आज़म जे सियासी सलाहकार पारां अपोज़िशन लीडर जी मुक़ररी हाकारी अॻभराई करार। राणा सनावला चयो आहे त PTI सां ॻाल्हियुनि लाइ घणो पुरुमीद नथो थी सघिजे। PTI जी सियासत बानी जे चौधारी फिरे थी, जेको कॾहिं बि डायलॉग लाइ तयारु नाहे। PTI बानी सां मुलाक़ातूं इस्लामाबाद हाई कोर्ट जे गाइडलाइंस वटांदड़ हुजनि त मुलाक़ातूं मुमकिन आहिनि। सूबनि खां वसीला वठण बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान जी राणा सनावला चयो त वफ़ाक़ खे कर्ज़नि जी वापसी में ॾुखियायूं आहिनि, पर वसीलनि जे विच ते सूबनि जे मुतफ़िक़ हुजण खां पोइ ई अॻिते फ़ैसिलो कयो वेंदो। जंहिंखे उसूलनि ते ॻाल्हाइणो आहे उहो PTI सां ॻाल्हाए। चूंडुनि खे शिफ़ाफ़ बणाइणु, अवामी मैंडेट जी वापसी ऐं आज़ादु अदलिया ते ॻाल्हियूं कयो। PTI जे सेक्रेटरी जनरल ॻाल्हियुनि लाइ ॿीहर शर्त रखी छॾिया। सलमान अकरम राजा चयो त ॻाल्हियुनि जो माहौल नज़र नथो अचे। असां कंहिंजी सवलाई ऐं चोर दरवाज़े लाइ ॻाल्हियूं न कंदासीं। PTI बानी खे साइड ते नथो रखी सघिजे। पहिरीं बि हुकूमत सां गॾु वेठा हुआसीं, पर कुझु बि न थियो। मुलाक़ात लाइ बि चवनि था त पुछी जवाबु ॾींदासीं। हुकुमरान कूड़ लिकाइण लाइ अहिड़ो तासुर ॾियणु घुरनि था त ऑपोज़िशन सां मिली रहिया आहिनि। सेनेट में PTI जो बानी सां मुलाक़ात कराइण जो मुतालबो, खेसि अकेलाई में क़ैद रखण जो इल्ज़ाम। सेनेटर अली ज़फ़र इजलास में चयो त आऊं बानी जो वकील आहियां, मुंहिंजी मुलाक़ात छो नथी कराई वञे। अदालत जो इन सां को बि वास्तो न आहे। मुलाक़ात न कराइण जो फ़ैसिलो जेल इख़्तियारनि जो आहे, जेका हुकूमत जे मातहत आहे। इहो सियासी इंतकाम आहे। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त जेल सुप्रिंटेंडेंट जो इख़्तियार हूंदो आहे त रवैयो ॾिसंदे मुलाक़ात जो फ़ैसिलो करे। अडियाला जेल पंजाब सरकार जे मातहत आहे। वफ़ाक़ जो इख़्तियार न आहे त जेल इंतज़ामिया खे हिदायतूं ॾे। PTI बानी अकेलाई में क़ैद न आहे, खेसि ख़िदमतगार मिलियल आहे। PTI बानी खे मर्ज़ी जो खाधो ॾिनो वेंदो आहे। संदसि सिहत बि ठीकु आहे। PTI जो वाइस चेयरमैन आहियां, पार्टी पॉलिसी खां हटी नथो सघां। शाह महमूद कुरैशी जी लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेशी जे मौक़े ते ॻाल्हि ॿोल। शाह महमूद कुरैशी चयो त मुज़ाहिमत खां पोइ बि मुफ़ाहिमत ई थींदी आहे। PTI बानी ॻाल्हियुनि जो इख़्तियार महमूद ख़ान अचकज़ई खे ॾिनो आहे। असां त जेलुनि में आहियूं, इन करे ॼाण घटि आहे। फवाद चौधरी सां मुलाक़ात बाबति सवाल ते कुरैशी चयो त अस्पताल में दाख़िल हुअसि त फवाद चौधरी अयादत लाइ आयो हो। लाहौर जी अदालत में शाह महमूद कुरैशी सां असद उमर जी बि मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि 5 मिंटनि ताईं ख़्यालनि जी ॾे वठि कई। राणो शर ॻाल्हायां पियो त बाबा असां SP साहिब सां जेको आहे त असांजूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि, जेको आहे असां पेश पवण लाइ बि तयारु आहियूं। जहिड़ी टाइम उहो हुकुम कंदो असां उन टाइम पेश पवंदासीं। त ज़ाहिर ॻाल्हि आहे धाड़ियल जो मौत गोली जो हूंदो आहे, पर अलाह साईं भलाई कई आहे। जेको मथां जी पॉलिसी आहे अफ़सरनि जी, इहा भली पॉलिसी आहे। असां त ॾाढा ख़ुशि आहियूं, ॾाढा पुरुमेद आहियूं। असां ॾाढा ख़ुशि आहियूं SP साहिब जूं या DIG जूं IG साहिब जूं, उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां जेको असांजी उन्हनि ॻाल्हि मञी आहे, असां उन्हनि जी मञी आहे। जीअं SP साहिब चवंदो, जीअं DIG चवंदो, IG चवंदो, असां उन ॿधे वाट हूंदी असांजी। जीअं हो चवंदा असां हुन खां ॿाहिरि न वेंदासीं। घोटकी पुलिस ऐं शर गैंग विच में मुआहिदो थी वियो। 1 करोड़ इनाम रखियल धाड़ियल राणो शर चयो आहे त पुलिस असांजूं ॻाल्हियूं मञियूं आहिनि ऐं असां पुलिस जूं ॻाल्हियूं मञियूं आहिनि। असां पुलिस आरो पेश थियण लाइ तयारु आहियूं। धाड़ियलनि सां मुआहिदे बाद घोटकी पुलिस जे तर्जुमान पधराई जारी कंदे चयो आहे त पुलिस खे लाॻापियल इलाइक़नि में चुरपुर जी मुकमल आज़ादी हूंदी। मक़ामी माण्हू पुलिस जी हिफ़ाज़त जा ज़िम्मेवार हूंदा। एवज़ में पुलिस ॼाणायल इलाइक़नि में वक़्तबंद गाॾियूं इस्तेमालु न कंदी। जेके माण्हू हुकूमत आॾो हथियार फिटा करे केस हल करे रहिया आहिनि, उहे कंहिं ॿिए गैंग जे इश्तिहारी ॾोहारनि खे पनाह न ॾींदा। अगवा में मुलविस कंहिं बि ॾोहारी खे पनाह न ॾींदा। पुलिस खे इतला ॾियण जा पाबंद हूंदा।
मासूम राहुल जे खून सां जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी। सखण में नींगर राहुल जंडावड़ो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ थाणे आॾो धरणो। मक़तूल जे पीउ बिजल जंडावड़ो शाइर महर रबाई सावल कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में नुनारी CNG खां थाणे ताईं रैली कढी धरणो हयो वियो। वारिस औरतुनि समेत सियासी समाजी अॻवाननि ने शहरनि जी वॾे अंग में शिरकत। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी। वारिसनि चयो त नींगर राहुल खे अगवा करण बाद क़त्ल करे लाश लंडो शाख में फेटो कयो वियो। केस दाख़िल हुअण बावजूदि पुलिस कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। फौरी तौर कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। अल्लाह जे नाले दी घुराव हो कोन दी घुराव लहर लेखो कोने मुझो अल्लाह जे नाले ते जो मन राम पयो मन पंहिंजी न्याण जी सती ते राम पयो मन उचन मुंहिंजे न्याणी घरनि में उचन मुंहिंजी मां चोली ॾिसे त भई हिकिड़ो छोकिरो हो जेको हिनखे शइ वठी ॾींदो हो पर उहो हिते जो दार न आहे जेको ॻोठु हुन ॿुधायो असां हुन ॻोठ में वियासीं उते असांखे न मिलियो हुन नाले सां उहो वरी स्टाफ ते बि असां न ॾिठो आहे। असां उन खां पोइ NC कटायासीं NC कटाइण खां पोइ असांखे इहे चवंदा बाबा सुबुह जो अचिजो। सखण मां हिकु ॿियो मासूम ॿारड़ो मुबैना तौरु अगवा। वारिसनि जो बाज़ियाबी लाइ थाणे आॾो धरणो। नींगर फिदा हुसैन पुटु नूर मोहम्मद नुनारी स्कूल खां घर वापसि ईंदे मुबैना तौरु अगवा थी वियो। मुगवी नींगर जी अमड़ सदफ़ ऐं पीउ नूर मोहम्मद नुनारी चयो आहे त हिकु शख़्स 5 मील जो रहवासी आहे। पुट खे शइ वठी ॾींदो हो। ॻोठु वञी मालूम कयो त उन नाले जो को बि शख़्स न हो। राति थाणे ते वियासीं त पुलिस NC दाख़िल कराए मोटाए छॾियो ऐं चयो त सुभाणे अचिजो। मुसलसल ॿार गुम थियण बाद लाश मिली रहिया आहिनि। पुट खे 24 कलाकनि अंदरि बाज़ियाब न करायो वियो त क़ौमी शाहरा बंदि करे धरणो हणंदासीं। कानूनी तकरारुनि सबबि फंड्स न वफ़ाक़ खे मिली रहिया आहिनि। नई सूबनि खे मसइलनि जो हल गॾियल मुशावरत सां कढियो वञे। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत विच में इतफ़ाक़। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीर चौधरी सालिक हुसैन जी मुलाक़ात। मुशावरत जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। वॾे वज़ीर चयो त मज़दूरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ वफ़ाक़ ऐं सूबनि जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। लेबर वेलफेयर जे मामलनि खे जल्द हल कयो वञे। ऐं नामियारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। हैदराबाद जे फर्स्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तसव्वुर अली राजपूत जी अदालत धुरिन जा दलील मुकमल थियण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फ़ैसिलो ॿुधाइण जी 27 जनवरी तारीख़ मुक़रर। ॿुधणी दौरान जवाबदार लतीफ़ आकाश खे जेल मां अदालत आंदो वियो। जामी चांडियो फ़रियादी इल्मुद्दीन अंसारी बेअदालत आरो पेश थिया। 11 महीना अॻु डॉक्टर आकाश अंसारी खे हैदराबाद में क़त्ल कयो वियो हो। संदसि सौट इल्मुद्दीन अंसारी जी फ़रियाद ते हंधि वरितल पुटु लतीफ़ आकाश ते केस दाख़िल कयो वियो हो।